जी त नाज़रीन अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त फ़ौती कोटा तहत 29 खातनि में 762 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। सिंध जे चीफ सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सुहेल राजपूत जी सदारत हेठि सिंध सेक्रेटरीट में फ़ौती कोटा ते अमल दरआमद बाबति अहम इजलास थियो। इजलास में सिंध जे 29 खातनि में 762 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू बकौल्ला उन्नड़, सेक्रेटरी सर्विस खालिद हैदर शाह, सेक्रेटरी कानून, चेयरमैन एंटी करप्शन ऐं ॿियनि खातनि समेत मुख़्तलिफ़ खातनि जे सेक्रेटरियुनि शिरकत कई। इजलास में ज़राअत खाते में 28, रेवेन्यू में 12, कॉलेज एजुकेशन में 32, ॿेले खाते में 11, सिहत खाते में 93, लायो स्टॉक में 11, मकानी इदारनि में 61, पॉपुलेशन वेलफेयर में 14 नौकरियुनि जे मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में स्कूल एजुकेशन में 294, वर्क्स एंड सर्विस में 46, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग में 13 नौकरियुनि जे मंज़ूरी ॾिनी वई। इजलास खे ख़िताब कंदे चीफ सेक्रेटरी सिंध डॉक्टर मोहम्मद सुहेल राजपूत चयो त सिंध में फ़ौती कोटा ते 2018 खां वठी हाणे ताईं 13,000 सरकारी मुलाज़िमनि जे वारसनि खे नौकरियूं ॾिनियूं वयूं आहिनि। हिन वधीक चयो त फ़ौती कोटा पॉलिसीअ जो ॿीहर जाइज़ो वरितो वेंदो ऐं कानून वारो खातो समूरनि खातनि सां पॉलिसी ड्राफ्ट समूरनि खातनि सां शेयर करे। रिपोर्ट रायब गांव इबरत न्यूज़ कराची।